गौशाला खुशायो खैर लगो पे तू खुशा डिठल डिठल का लगो वडा हाँ तू भी डिठल तो लगे काथे रहंदो आ मां तो रहंदो सचल गोठ में तू काथे रहंदो आ मां भी सचल में रहंदो आ हाँ हां सभा सचल गोठ में सचल में तू केड़ी जगह ते रहे वाह वाह सचल गोठ में मां यो डी ब्लॉक में रहंदो आ डी ब्लॉक में डी ब्लॉक में हाँ डी ब्लॉक में तो मां भी रहंदो पयो न जाए अजीब इत्तेफाक है तू भी डी ब्लॉक में रहंदो हां डी ब्लॉक में या डी ब्लॉक में केड़ी जगह ते आला है करो नहीं डी ब्लॉक में रहंदो मुलाकात नहीं है डी ब्लॉक में काथे तो रही पियो डी ब्लॉक में या दिल वाह सुबरे वाली जेकी घिटी आ हां इन घिटी जी भरता जेको सामो जेको गोश्तारो वेंदो आ हाँ। इते अद भी घर थई न करो इते हां इते तो मुझो भी घर आहे वाह वाली घिटिया में ना अरे गोश्तार यामू सामू वारो जेको आ बिल्कुल इहो तो इते तो मुझो भी घर आ अल्लाह रे अजीब इत्तेफाक है यार सब ये सब बाबू सब घर में घर जो नंबर का लाइक करो दई बाबा यो जेको ब्लू गेट आ ना हां हां घर नंबर आ पाजो डी 196 डी 196 ब्लू गेट बिल्लू गेट डी 196 ने घर में तो मां भी रहंदो आ तू काथे हूंदो आ न कर तू इन्हीं घर में मां ने घर में ही रहंदो आ अजीब ॻाल्हि आहे बाक़ी ख़बर ई न आहे तू इन्हीं घर में रहंदो आहे हल भला इहो ॿुधाए त तूं कहिड़ी खट ते सुम्हंदो आहे खट जेकी आहे वाॾण वारी ते सुम्हंदो आहे या पलंग वारी खट ते मां वाॾण वारी ते अजीब इत्तेफाक आहे तूं वाॾण वारी खट ते सुम्हंदो आहे उन ते भला इहो ॿुधाए त असां वटि जेको कूलर आहे उहो पाणी कूलर में हूंदो आहे या मट में हूंदो आहे पानी मथे छत ते मट में हूंदो आहे हेठि कूलर में रखंदा आहियूं अबो अजीब इत्तेफाक आहे यार असांखे ख़बर ई न आहे तू कहिड़ी खट ते सुम्हंदो वई मां त पलंग वारी ते सुम्हंदो आहियां पलंग वारीअ ते हाँ। इहा त मारे खट सां गॾु ई आहे सभु गॾु आहे पोइ बि हिक ॿिए खे नथा सुञाणियूं अबा अबा ए मां बाहूं थो ॿुधायां यार तव्हांजी कचहरी ॿुधी मुंहिंजो दिमाग़ कमु छॾे वियो अकुल हैरान थी वियो मां परेशान थी वियो मां सोचां थो त तव्हां हिक ॿिए सां गॾु था रहो हिकिड़े शहर में रहो हिकिड़े ॻोठ में रहो हिकिड़ी घिटीअ में रहो हिकिड़े पाड़े में रहो खटूं तव्हांजूं गॾु पोइ बि तव्हां हिक ॿिए खे कोन था सुञाणो बाबा आहियो केरु तोखे ईअं ख़बर न पवंदी बाबा तूं पंहिंजे वॾनि खे मोकिल उहे असां सां ॻाल्हाइनि असल में असां ॿई पीउ पुट आहियूं बिजली घर हली वई आहे असां तॾहिं कचहरी था कयूं टाइम पास था कयूं हल बाबा हल बिजली जो टाइम थी वियो अथई अची वई अच्छा अच्छा